दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सोप सीरियल पापनगर ते। जी हाँ दोस्तों, हलूं था पापनगर जी नई अपडेट की तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। उदासी टेक यूट्यूब चैनल खे इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा। छा अचण वारे एपिसोड में मल्हार मारियो वेंदो या मंठार मारियो वेंदो, या मंठार मल्हार खां मारे वञी जॾहिं बलाज खान खां इनाम घुरंदो, यानी चवंदो मूंखे मल्हार जे बदले में हाणे इनाम ॾे। हो चवंदो इनाम छा आहे, चवंदो मूंखे राणी सां शादी करणी आहे। छा बलाज खान वरी मंठार के मारे छॾींदो, राणी के भी मारे छॾींदो, या राणी जी शादी मीर सां थी वेंदी, नंढड़े छोकिरे सां। असल में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट ॾियां थो हिन हिकिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं जीअं थी सघे त हिनखे लाइक सब्सक्राइब भी करे छॾींदा। दोस्तों दरअसल हाणे मंठार जेको आहे मल्हार के पूरी तरह मारे न सघंदो, कोशिशि कंदो, पंहिंजी ज़ोर लॻाए ॾींदो त जीअं हिनखे ख़तमु कयां, पोइ राणी जो रिश्तो वठां वञी जेको आहे बलाज खान खां। उनखे इहा ख़बर न आहे त बलाज कंहिंखे भी माफ़ करण वारो न आहे। हू रिश्ते जे करे, इन मिल्कियत जे करे राणी जी शादी मीर सां कराए रहियो आहे, त पोइ हिन सां कीअं रिहात कंदो। बहरहाल हू पंहिंजी कोशिशि कंदो मंठार, ऐं होॾो मल्हार जो भी घर में जहिड़ो लॻो पियो आहे सारंग सां। पोइ हिन किस्तनि में तव्हां ॾिठो मल्हार भी कंहिं चङाई जहिड़ो न आहे, कोई सां चङाई करे थो त मल्हार उन सां सही हले कान थो। इहो भी हिकु ॿियो नंबर कम हले थो। इहो कैरेक्टर भी अजीब ॾिनो वियो आहे हिते। ऐं होॾो मीर सां कीअं भी करे शादी कराइण जी कोशिशि कराए थो, लेकिन राणी कुछ न कुछ हाणे कदम खणण वारी आहे दोस्तों। या तो हू मंठार सां भॼंदी, या तो हू ज़हर खाईंदी, या तो को न को कदम खणंदी जीअं माण्हुनि जी शादी मीर सां न थिए। थी सघे तो ज़ोरी ज़बरदस्ती शादी थी भी वञे, लेकिन हू मीर के दिलि सां मुड़सी तस्लीम न करे। मीर तुंहिंजे पुटनि जेतिरो आहे, तुंहिंजी शादी कीअं कराए थी वञे। मिल्कियत जे करे अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा। सिंध में अॻे भी काफ़ी वाक़िया अहिड़ा दोस्तों थी चुका आहिनि पुराणे दौर में। हाणे त अञा नओं दौर आहे, लेकिन हीउ कैरेक्टर थोरो हिते पुराणो ॾिनो वियो आहे। ऐं अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ दिलचस्प भी थींदा। ऐं राबेल हिकिड़ी आहे जेका मल्हार खे कंट्रोल करे थी, न त मल्हार कंहिंजो भी चवणु कान थो मञे। जॾहिं उहा दड़को दाबो ॾींदी आहे मल्हार खे, तव्हां ॾिसंदा त मल्हार ख़ामोश थी वेंदो आहे। इहा आहे मल्हार जी हिकु वॾी कमज़ोरी, जंहिंजो फ़ाइदो बलाज खान तमामु जल्द वठण वारो आहे दोस्तों। ऐं इन में होॾो रोशन वारो कमु भी तव्हां ॾिठो फादो पियो आहे। शेरदिल भी तमामु जल्द हाणे एक्शन में अचण वारो आहे। शेरदिल भी को न को कोशिशि करे सिकंदर वारनि खे सिधो करण वारो आहे। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।